सलाम साथियों, आवां तव्हांजो होस्ट काशान। अॼु असां हिकु नए ॿूटे सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं उन ॿूटे जो नालो आहे बूह। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। वारियासी ऐं जाबुल इलाइक़नि जो ही ॿूटो सिंध में हंधे माॻे हथ अची थो वञे। बूह जे ॿूटे जो कद अक्सर करे 5 खां 6 फुटनि ताईं थिए थो। ही ॿूटो ज़मीन मां कॾहिं हिकु मरकज़ी थुड़ सां निकिरे थो त कॾहिं वरी झुगटे जी सूरत में निकिरे थो। अचो तव्हांखे हिन ॿूटे जो दीदार करायूं था। ये ॾिसो, ही आहे बूह जो ॿूटो ऐं ही 6-5 फुटनि खां कुझु नंढो आहे। बहरहाल असां ॾिसूं था कोई वॾो ॿूटो लभे थो त ॾेखारियूं था। ऐं हिते हिन जो ॾिसो, ही आहे झुगटे सां निकितो आहे ऐं ख़बर न आहे। ही ॾिसो, ही वरी थुड़ सां निकितो। ही आहे ॾिसो बूह जो ॿूटो। बूह जे ॿूटे में अक्सर थुड़ मां टारियूं ऐं वरी टारियुनि मां टारियूं निकिरंदियूं रहनि थियूं। बूह जे ॿूटे में हर पन जे पासे मां हिकु नई टारी बि फुटंदी आहे, जेको सिलसिलो हिन ॿूटे जी अहम सुञाणप पिणु आहे। ये ॾिसो, ही थोड़ा वरी हिन मां ही टारी निकिती आहे, वरी हिन मां ही टारी निकिती आहे ऐं हिन टारी सां गॾु हलंदा हलो त वरी हिन हिते वरी पन सां गॾु वरी ही ॾिसो टारी आहे। ही पन हुआ, वरी हितां टारी हुआ। हा, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ही टारी वरी घणी वॾी थी वेंदी त पोइ हिन जे हिकु पन जे पासे में वरी ॿी टारी बि निकिरंदी। पन सन्हा ऐं लॻभॻि 1 खां 1.5 इंच ताईं डिघा थियनि था। बूह जे ॿूटे जी हर टारी जे आख़िर में अछो ॿूर बि हूंदो आहे, जंहिंखे ढूंढण बि चवंदा आहिनि। ही ॾिसो, ही टारी आहे, वरी आख़िर में ही ॾिसो अछो ॿूर अथसि ऐं हिनखे ढूंढण बि चवंदा आहिनि। ऐं हिन टारी जे आख़िर में वरी ही ॾिसो, हिनखे पटे था ॾिसूं। ही ॾिसो ॿूर। बूह जे ॿूटे में ढूंढण अक्सर करे जून ऐं जुलाई में थियणु शुरू थींदो आहे, जेको सियारे जी आमद ताईं बूह जे ॿूटे जे चोटिन में पियो चमकंदो आहे। बूह जो ॿूटो गाह खाईंदड़ जानवरनि जी पसंदीदा खुराक त न आहे, अलबत्ता बुख खां ॿकरियूं, घोड़ा गॾु हिन मां गुज़ारो करे वठनि था। बूह जे ढूंढण सां मुक़ामी माण्हू विहाणा बि जोड़ीनि था, जेके तमामु नरम हूंदा आहिनि। उन खां अलावा बूह जो ॿूटो ऐं ढूंढण मां माल ऐं माण्हुनि जी केतिरनि ई बीमारियुनि में बि इस्तेमाल में अचे थो। बहराड़ी में नई वियायल मेंह, बकरी, ढगी या रिढ अगरि ॾेर न लाहींदी आहे त बूह जे ढूंढण काढ़े पीआरींदा आहिनि। बूह जे ॿूटे मां हकीम बि केतिरा ई नुस्ख़ा जोड़ीनि था, जिन मां अहम पेशाब जी रुकावट ऐं पथरी जे इलाज जा नुस्ख़ा आहिनि। बूह जे ॿूटे जूं काठियूं बि ॿारण में इस्तेमालु थियनि थियूं त बूह जे ॿूटे
जे गरम हुजण करे हिन ॿूटे सां मालवंद माण्हू वाणनि खे पिण लोड़ा ॾींदा आहिनि, जंहिंसां सियारे जो मौसम में वाड़ा गरम रहनि था। अगर असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।